सीनियर सूबाई वज़ीर शर्जील नाम मेमण चयो आहे त सिंध हुकूमत ईंदड़ ॾींहं में मुख़्तलिफ़ ज़िलनि में इम्कानी बरसातुनि जी अॻकथी खे नज़र में रखंदे समूरनि लाॻापियल इदारनि खे अलर्ट जारी करे छॾियो आहे। सूबाई वज़ीर इत्तलात शर्जील नाम मेमण पंहिंजे बयान में चयो आहे त सिखर, कशमूर, घोटकी, जामशोरो, शिकारपुर, जैकोबाद, लाड़कानो ऐं कंबर शहदादकोट ज़िलनि में बरसात ऐं कुझु हंधनि ते ॻड़े सां बरसात जो इम्कान ज़ाहिर कयो वियो आहे। रजत मौसमियात खाते मूजिब 6 अप्रैल का बरसातुनि जो सिलसिलो शिदत अख्तियार करे सघे थो, जे सबबि अॻुवाट एहतियाती उपाउ वरिता पिया वञनि। शहरी इलाइक़नि में पाणी जी निकाली लाइ बहितर इंतज़ाम यकीनी बणाया पिया वञनि। उन चयो त हसास ढांचनि ऐं बीठल फसलनि जे तहफ़ुज़ लाइ बि क़दम खंया पिया वञनि। शर्जील नाम मेमण चयो त लाॻापियल इदारनि खे हिदायतूं जारी कयूं वियूं आहिनि त पाणी निकाली वारे निज़ाम खे मुकमल तौर ते फ़ाल रखियो वञे ऐं कंहिं बि हंगामी सूरतहाल खे मुंहुं ॾियण लाइ तयारु रहिजे। चयो सिंध हुकूमत ज़िले इंतिज़ामिया, बल्दियाती इदारनि ऐं रेस्क्यू सर्विसिस खे बि मुकमल तौर ते मुतहरिक करे छॾियो आहे त जीअं आवाम खे हर मुमकिन सहूलियत फराहम करे सघिजे। संदसि वधीक चवणो त हेठाणी वारे इलाइक़नि में रहंदड़ माण्हुनि खे एहतियात करण ऐं गैर ज़रूरी सफ़र खां पासो करण जी सलाह ॾिनी आहे, जंहिं त हारियुनि खे बि मौसमी हालतुनि बाबति हुकूमती रहनुमाई फराहम कई पई वञे त जीअं हू पंहिंजे फसलनि जे तहफ़ुज़ लाइ बर वक़्तु क़दम खणी सघनि। सूबाई वज़ीर जो चवणो त सिंध हुकूमत हारियुनि सां गॾु बीठी आहे ऐं मुमकिन नुक़सान जे असाले लाइ बहितर हिकमत अमली तयारु कई पई वञे।